मूं त अॻे तव्हांखे ॿुधायो पियो त अटो 41 रुपए किलो कॾहिं कोन मिलंदो। ही सियासतदान असांखे जीअण कोन ॾींदा, ही असांखे मारींदा, पर मुंहिंजी ॻाल्हि ते तव्हां यकीन कोन कयो। हां कहिड़े सही चयुमि न। अरे ही वॾा मकार फिरे बि आहिनि, हिननि जो वस पुॼे त तव्हांजे अखियुनि मां सुरूमूं कढी खपाए छॾनि। पर मूंखे बेवकूफ़ करणु मुंहिंजो कमु न आहे, इहो कमु आहे सियासतदाननि जो। कंहिंजो? सियासतदाननि जो। माण्हुनि खाइण लाइ मानी जो ग्रह कोन्हे, ऐं वज़ीर आज़म वरी बाथरूम जी ॻाल्हि पियो करे। न यार खिलो न, मूंखे ख़बर आहे तव्हां खिलण वारी क़ौम ई आहियो, बसि खिलंदा रहंदा। तॾहिं त असां हुकुमरान खे ख़बर पइजी वई आहे, क़ौम तमाशाई आहे, रुॻो रंधण करण जी पूरी हूंदी आहे। ॿुधो दोस्तो, हिन मुल्क में नंढे कुर्सी खां वठी वॾे कुर्सी वारा सभु जा सभु चोर ऐं करप्ट ऐं लुटेरा आहिनि। छाजे लाइ ईंदा आहिनि? सिर्फ़ु ईंदा आहिनि सिर्फ़ु असां पैसो कमायूं। छा कमायूं? पैसो कमायूं। ऐं इहो तव्हांजे पेटनि ते धाड़ो हूंदो आहे। ऐं तव्हां रुॻो बसि रुॻो मन फिरके हैं, मन फिरका, मन फिरका। तव्हांजी बसि ख़्वाहिश आहे छल न किथे ममताज़ मलाई भत ते अचे, पोइ बसि डांस करण में शुरू थी ईंदा मूं वांगुरु। ऐं पोइ रुॻो दर्जी वॻो सुबराए ॾे। त तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजी ॻाल्हि यकीन कंदा तव्हां? हा, नंढा भाउ पिया कनि, वॾा भाउ पिया कनि, पोड़ा भाउ पिया कनि। हिते त ज़हर बि पैसनि सां मिले थो, 100 ॿ नंबर। हलो हलो जल्दी कयो, जल्दी कयो। शाबाश शाबाश, 10 5 5 कढंदा, जल्दी कयो। 10 5 5 कढंदा, जल्दी कयो बाबा। हिते उन्हनि खे चङो मुड़ु सम्झो ईंदो आहे जेके वॾा वॾा चोर हूंदा आहिनि। भई ग़रीब छा था खाइनि, छा था पीअनि, कीअं था सुम्हनि, हुनखे परवाह ई कान्हे का। अञा तव्हीं था चओ अटो 41 रुपए किलो मिलंदो। हलिया तो अटो सस्तो वठी ॾियां।